तवील गालियूं वन करीब वञी करे ॾिसूंदा सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन जो ज़िंदगियूं नसीब जो क़यामती जे ले पैगाम आ नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात के ईअं ॾिसो अब्बे खां अम्मा खां कबीले खां सरदारनि खां वॾेरनि खां जागीरदारनि खां हत्ता के सारी दुनिया खां बल्कि पंहिंजे वजूद खां अन अबी हुरैरह तबान अनस रज़ियल्लाहु तआला अन्हुमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। मिलने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो ओ क़यामत के चढ़वारा मुसलमानों बुधो 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 तमा ऐसी थी मोमिन नता थी सगो जैसी थी सब का वधीक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दा मोहब्बत न कयो हत्ता के पंजे औलाद का वालिदैन का पूरी इंसानियत का ता जो पंजी जानन का वधीक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे प्यारो जैसी नता समझ। अम्मा बअदु फअऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानका ला इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अली दोस्तों, मुझे मौजू की मुनासिबत से तमाम ॿुधी चुका हो तो मौजू हुक्म थियो है तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत के बारे में फर्मा बरदारी के बारे में कुरान और सुन्नत की रोशनी में तव्हां साम्हूं चंद गुज़ारिशात रखा। ही ॻाल्हियूं ॿुधण खां अॻु में ॿुधाइण खां अॻु में असीं इहो सोचे वठूं त असांजे ॿुधण ॿुधाइण जो मक़सदु छा आहे। बल्कि हिन दीनी जलसन में प्रोग्रामन में असीं अचूं था वेहूं था ॿुधूं था ॿुधायूं था पहिरियां त असां इन शइ जो तयन कयूं त असीं हिते अचूं छो था। जे मुंहिंजी तव्हांजी सोच इहा आहे त इंशाअल्लाह अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं इंशाअल्लाह इंसानी नाते कमज़ोर आहियूं असां में कमज़ोरियूं हूंदियूं कुरान और सुन्नत जी उन ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे पंहिंजी इस्लाह कंदासीं पोइ त असांजो अचणु सजायो आहे बा मक़सद आहे। जे इरादो नेक आहे त अल्लाह ताला तौफ़ीक़ बि ॾींदो। बाक़ी जे मिदई महर रस्म तौर अचूं था त अॼु सिजावल जे पब्लिक पार्क में प्रोग्राम थियो आहे चकर हणी था अचूं ॾिसी था अचूं पर मां ख़ुतबा अचनि पिया मुलाक़ातूं करे था अचूं जे फिलाणे फिलाणे साथीनि दावत ॾिनी आहे हाज़िरी भराए था अचूं जे न वेंदासीं त दिलि में कंदा। याद रहे जे इहे इरादा आहिनि त कुझु हासिल कोन थींदो। सभ खां पहिरीं आऊं ऐं तव्हां इहो तहियो कयूं त इंशाअल्लाह अल्लाह जा पाकीज़ा पैगामात मिसले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा पाकीज़ा कलिमात जेके असांजे कननि ते पहुचंदा इंशाअल्लाह अॼु खां पंहिंजी ज़िंदगीनि में इनक़िलाब आणे उन फ़रामीन जी पोइवारी कंदासीं। इन शइ खे बुनियाद बनाए हाणे मौज़ू खे अॻिते खणी करे हलूं था। हिन मौज़ू खे बयान करण खां अॻु में तव्हांजे साम्हूं इहा शइ ज़िक्र कंदो हलां त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ईअं सम्झो त जुमे जॾहिं मस्जिद में वञूं था मिंबर जा 3 ॾाका था नज़र अचनि पहिरियों ॾाको पोइ ॿियो ॾाको पोइ टियों ॾाको
जेकर गहराई से अल्लाह के दीन के समझण की कोशिश कयूं था तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की इताअत जो जेको उन्वान आहे ये समझो तो मिंबर जे टिन ॾाकनि वांगुरु आहे। जेके इंसान पहिरें ॾाके ते न चढ़ियो ॿिए ॾाके ते न चढ़ियो पक्की पुख्ती ॻाल्हि आहे कॾहिं बि टे ॾाके ते कोन चढ़ंदो। हिन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ हिन मौजू खे सम्झाइण जे लाइ अख़्तियार करण जे लाइ इन खां सम्झो अॻु में ॿ हिकिड़ियूं बुनियादी शयूं जॾहिं असीं पंहिंजे ज़हननि खे दिलनि खे तसली ॾींदासीं उहे ॿ ॻाल्हियूं मुंहिंजे तव्हांजे ज़हननि में वेहंदियूं पोइ इन टी ॻाल्हि खे सम्झंदासीं पोइ इन जी तौफ़ीक़ मिलंदी पोइ इन शइ खे अख़्तियार करण जो जज़्बो मिलंदो। हुन में सभ खां पहिरीं ॻाल्हि ते आहे नबी करीम इस्लाम जी ज़ात खे सुञाणियो। हक़ीक़त आहे त मुसलमान जे नज़र में ऐं पको ठको सुवाल अथव जेकर मूंखां तव्हां खां केरु सुवाल करे त अल्लाह जी धरती ते चलो धरती वॾी आहे सिजावल जे शहर में अल्लाह जी मखलूक में घणे खां घणी हिते नाफ़रमानी कंहिंजी थी थिए यकीन ॼाणियो जेको हालात खां वाक़िफ़ हूंदो ज़ुबान ते जवाब इहो ईंदो अल्लाह जे रसूल जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु आफ़ीसरनि जा चए वञण वारा बि तव्हांखे मिलंदा पीरनि जा बि तव्हांखे चए वञण वारा मिलंदा उलमा जा दुनियादारनि जा हिन माशरे में घणे खां घणी नाफ़रमानी अगर ख़ल्क़ में कंहिंजी कई थी वञे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ऐं सभ खां पहिरियों जेको कारण आहे जो इताअत ॾे क़दम नथो वधे असीं नाफ़रमानी में गर्क लॻा पिया आहियूं सभ खां पहिरियों कारण थी वियो आहे असां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खे सुञातो ई कोन्हे। सभ खां पहिरीं त असां पंहिंजे ज़हननि खे तसली ॾियूं इहा सोच रखूं इहो ज़हन बणायूं अखियूं बंदि करे खोलियूं असांजो अक़ीदो इहो हुजे त अल्लाह जी ख़ल्क़ में मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खां मथे को आहे ई कोन्हे। इल्म वारनि में अक़ल वारनि में फ़हम वारनि में फ़िक़ह वारनि में उलमा सुलहा शुहदा फ़ुक़हा आबिद ज़ाहिद नेक सालेह मुत्तकी परहेज़गार पहिरियां त सभ खां अव्वल असीं इन शइ जो तयन कयूं जे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त पोइ अॻी ॻाल्हि असीं त इते ई ॿुॾा पिया समाज में केतिरा सारा माण्हू आहिनि पीर जी ॻाल्हि खे अॻिते पोइते कंदे लहराइनि था वॾेरे जी ॻाल्हि खे अॻिते पोइते कंदे लहराइनि था सरदार जी ॻाल्हि खे अॻिते पोइते कंदे लहराइनि था उस्ताद जी ॻाल्हि खे ईअं की ॼाणे हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि ते हलिया वञनि सभिनी जो इतराम आहे ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीस जो इनकार करणु को मसलो ई कोन्हे मिंट में मुंहुं मोड़े केॾो बाबा इहा शइ आई कान्हे का सभ खां जेको बुनियादी नुक़्तो आहे असां मुसलमाननि पंहिंजे सरदार खे सुञातो ई कोन्हे। यकीन ॼाणियो ख़ल्क़ में उहा ज़ात अथव उहा अज़ीम ज़ात आहे अल्लाह जो क़ुरान जेकर पढ़ी ॾिसो हिन ज़ात जहिड़ी का ज़ात ई कान्हे का ख़ल्क़ में सभ खां बहितर पाक करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ले सहाबा जा शहंशाह छा समझदा हा हिन ज़ात के छा एहतराम कंदा हा छा अदब कंदा से मुस्लिम जे अंदर किताबुल ईमान में बाबु कौनिल इस्लाम यहदिम मा कान क़ब्ला बिरडे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे बुढ़ड़ो सहाबी सैयदना अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां बाद में हिकड़ी निशिस्त में बैठो बा पंहिंजे साथियुनि खे चए थो वलो सुइलतु अन असिफा मा अतक चए थो जेकॾहिं तव्हां मूंखे चओ नबी करीम अलैहिस्सलाम जो हुलियो बयान कर पाक करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वार मुबारक कीअं हुआ दाढ़ी मुबारक कीअं हुई चेहरो कीअं हो हथ कीअं हुया ही असाब कीअं हुया पर मैं अल्लाह जी ज़ात जो कसम आ तमाम मूंखां पुछा कयो मां अतक तो पर मूंखे ताक़त कोन जो तव्हांखे ॿुधायां सुवाल तो पैदा थिए आख़िर छाजे लाइ ही हिकिड़ो ॾींहुं न कई सालनि ताईं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस में महफ़िल में वेहण वारो हुआ कहिड़ी ॻाल्हि कई अथसि सालनि जा साल गॾु रहियो पर अॼु चवे थो जेकर मूंखां नबी करीम अलैहिस्सलाम जो हुलियो पुछंदो ऐं कुझु बि नथो ॿुधाए सघां अमर छाजे लाइ फरमाए तो इन्हें जे करे रहियो तो सालन जा साल गड्डा पर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं कॾहिं मूं नज़र खणी करे घूरे करे नबी करीम अलैहिस्सलाम खे ॾिठो बि कोन्हे एतिरी बि मुंहिंजे वजूद में ताक़त कान्हे हालांकि उन्हें सागे मक्के में सागे अरब में उन्हें जो बाबो रहे तो अबू बकर सिद्दीक रहंदा सोना उमर रहंदा सोना उस्मान रहंदा अरब जा वड़ा वड़ा सरदार वड़ा वड़ा शहजादा रहंदा पर न सब का वधीक नबी करीम इस्लाम जी ज़ात के रखियो ई एड़ो अदब कयो जे तो इन ज़ात के तुम कले घूरे करे ॾिठो बि कोने को ही अदब आहे एडो इन ज़ात जो एतराम सही बुखारी खोलियो किताब तफसीर खोलियो सूरह हुजरात की तफसीर पढ़ो अमीर उमर जहिड़ो माण्हू
फात हिन मानू जी ताकत हैसियत कुव्वत यकीन जानो पाण करीम सल्लल्लाहु फरमाइंदा उमर जे घटी मां तू इंदो आ शैतान तोखे ॾिसी घटी मटाए वेंदो उमर ही तुंहिंजो मक़ाम आ तुंहिंजी हैसियत आ जेसी तू ज़िंदा हा ये जरूरत ही काने जो उम्मत में शैतान दाखिल थी करे फितना पैदा करे एडी वडी हैसियत जो मालिक आ पर हदीस में पढ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात सा जिन में ॻाल्हाए तो हदीस में दे तो हत्ता यस्तफहमा उमूमा ये तो ॻाल्हाए जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदई सुने उमर जी ॻाल्हि समझे ही कोन एडो आहिस्ता एडो अदब सा एडे एहतराम सा हदीस साल बाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर सेना उमर जी ॻाल्हि ॿुधी वरी ॿीहर पुछंदा उमर चई छा थो हुननि जो नज़रूं हिन ज़ात जे साम्हूं इहो एहतराम कंदियूं हुओ हुननि जी ज़ुबानूं हिन ज़ात जे लाइ छो त उन्हनि खे ख़बर हुई ही उहा ज़ात आहे अल्लाह जी ज़ाहिरी एतबार सां त ॼमण खां अॻु में यतीम थी आहे ज़ाहिरी एतबार सां त महीननि जा महीना चुल्म नथी चढ़े पर हुननि खे ख़बर आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे ख़ल्क़ में सब खां अज़ीम तर ऐं वरी गॾो गॾु मुहबत ये तो सुञातम ऐं ये ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदो थो हलां हिकिड़े पासे तबलीग बि आहे हिकिड़े पासे मुंहिंजे तव्हांजे लाइ इस्लाह जो सबक़ बि आहे ॿिए पासे तव्हां आयल अहबाब ऐं पूरे सिजावल जे लाइ या दावत बि आहे तव्हां बि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञीदा हूंदो या तव्हां उलमा अहले हदीस जे बारे में बि ॿुधो हूंदो दुनिया खां त ही नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खे कीअं था मञनि यकीन ॼाणियो अचो वेहो जिन जिन जी आवाज़ पुछे थो कन ॾेई करे ॿुधो असांजे ज़ुबानी अगरि ॿुधणु चाहियो था तव्हां दुनिया खां असांजो तारो ॿुधो आहे पर यकीन ॼाणियो जेकॾहिं असांजे ज़ुबानी असांजो तारो ॿुधणु चाहियो था निडे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां असांजो छा तालुक आहे असांजो इहो तालुक आहे हिन ख़ल्क़ में न को अहिड़ो आयो न कोई हेॾे एहतराम जी क़ाबिल ज़ात कंहिंजी निडे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ऐं हिन ज़ात सां केतिरी मोहबत हुजे सहाबा किराम जे मिसालनि ते गौर था कयूं हदीस जो किताब सही बुखारी पढ़ो किताबुल मनाकिब पढ़ो बाब मनाकिब अबी तलहा रज़ियल्लाहु तआला हदीस मिलती सहाबा जी सोच ॾिसो काफ़िलो निकतो मर्द मौजूद आहिनि औरतूं बि मौजूद आहिनि नबी करीम इस्लाम जो प्यारो सहाबी सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु तआला उहो बि काफ़िले में शामिल आहे उन जी घरवारी भी शामिल आहे हदीस में तो काफ़िलो हलियो वरी मोटियो मदीने का कुछ फासले थे सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी घरवारी हामिला हुई उन्हें जे बार ॼणण जो वक्त आयो जेके दर्द ज़ह चवन या पाण पंहिंजी सिंधी में चो बार जा सो हाणे हे वॾो काफ़िलो आहे काफ़िलो निकिरे पियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू तलहा खां पुछा कि अबू तलहा छा मामलो आहे अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे घरवारी जा बार जा सूर शुरू थिया दर्द ज़ह शुरू थियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइंदा ओ अबू तलहा जेकॾहिं मामलो इहो आहे त पोइ असां चवंदासीं तव्हां थोरो तरसीब हो काफ़िलो निकिरी वेंदो तव्हांजी घरवारी जो ॿार पैदा थिए पोयां पोयां अचिजो अर्ज़ कंदा ठीकु आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु मोहब्बत ते गौर कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा किराम पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना थोड़ा ही अलग दिया अञा काफ़िलो रवानो कोन थियो आहे छा मोहब्बत आहे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहि मजमईन जी जमात हदीस उम्मत के हुई पैगाम आहे ओ मुसलमानो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के इए ॾिसो जी सहाबा ॾिसंदा हा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो उहो एहतराम कयो जेको सहाबा कंदा हा बिगड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां उहा मोहब्बत रखो जेका सहाबा मोहब्बत रखंदा हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इए चई करे थोड़ा रवाना थिया सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयो रब जी तरफां इन कलिमात खे महफूज़ कयो वियो कुतुब हदीस में आंदो वियो अॼु सिजावल जे शहर में हो ऐलान कयो पियो वञे ही मोहब्बत इन शइ जो नालो आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे प्यारे सहाबी सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु बारगाह इलाही में अथरा कया सवाल कयो दुआ घुरी पर अजीब दुआ घुरंदा मुंहिंजा मौला या रब ओ मुंहिंजा करीम रब इन्नहु युअजिबुनी
अन अखरुज मा रसूलिका व अन अदखुला मा रसूलिका व मुझा करीम रब तू ॾिसींदो मूं अबू तलहा जे दिल जी तड़पिया मुझे दिल में इहा मोहब्बत आ जेकर निकरां त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु निकरां हलां त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु हलां जे मदीने खां मुंहिंजो निकरण थे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु निकरां जे मदीने में मोटी अचां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु मोटी अचां मुझे दिल में एतरी त मोहब्बत आ मां चाहियां थो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात खां परे न थियां ओ मुंहिंजा अल्लाह मूं अबू तलहा जी घरवारी दर्द ज़ह में मुब्तला हुआ मुंहिंजा करीम रब मुंहिंजी घरवारी जे दर्दनि खे पोइते हटाट मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु सफ़र शुरू कया ही सच्ची मोहब्बत आहे ॿुधण वारी ज़ात करीब मुजीब दावात अल्लाह जी ज़ात आहे हदीस में चए थो इन दुआ रंग लातो लम्हे भर में सैयदना अबू तलहा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी घरवारी जा सूर ख़त्म थी विया जॾहिं काफ़िलो हलण लॻो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे काफ़िले में ॿिया सहाबी बि हलनि पिया त अबू तलहा बि हले पियो ही मोहब्बत आहे ही त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात सां मोहब्बत आहे ही तवील ॻाल्हियूं आहिनि करीब वञी करे ॾिसूं था सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन जो ज़िंदगियूं नसीब थियूं क़यामत जे लाइ पैगाम आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात खे ईअं ॾिसो अब्बे खां अम्मा खां कबीले खां सरदारनि खां वॾेरनि खां जागीरदारनि खां हत्ता के सारी दुनिया खां बल्कि पंहिंजे वजूद खां अन अबी हुरैरा व अन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हुमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन मिनरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो ओ क़यामत जे चरवारा मुसलमानों बुधो 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 तमा ऐसी थी मोमिन नथा थी सगो जैसी थी सब खां वधीक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दा मोहब्बत न कयो हत्ता के पंहिंजे औलाद खां वालिदैन खां पूरी इंसानियत खां तांजो पंहिंजी जानन खां वधीक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे प्यारो जैसी नथा सम्झो फिर ॻाल्हि थी काहे दिल ऐं दिमाग़ ते जेके बुत पयलन पहिरां त इहे टोड़ियूं केड़ो नओ फसल पोखियो नए फसल का अग में जेके पुराने फसल जा गंद गाटियूं पहिरां त इहे साफ़ कई पोइ बिज छटबो पहिरां त ज़हननि ते जाइदो वठूं अब्बो अम्मा कबीलो मौलवी मुफ्ती बिरज़ा अलामा साहब सरदारी बिरादरी सियासत रियासत असांजा त सभिनी जा रुख हेॾे जमात लदीसी पहिरीं पहिरीं दावत था हर पासे खां कटिजो ख़ल्क़ में जुड़ण जी कोशिश कयो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां ज़हननि के दिलनि के तसल्ली जो बस होते हुए मोहम्मद की गुफ्तार मत देख किसी का कोलो किरदार सब का पहिरीं त हर तरफ़ खां कटिजी मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात ॾांहुं मुतवजे थियो ही पहिरीं ॻाल्हि उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेको कुतुब हदीस में मालूम थे तो जेका सहाबा जी सोच असांखे मालूम थे थी जेका मिंबर जी समझो ॿी सीढ़ी वारो तव्हांखे मिसाल ॾिनमि पंहिंजे ज़हननि खे पंहिंजे दिलनि खे तसल्ली ॾियूं त नबी करीम सल्लल्लाहु जन जी ज़ात जी ॻाल्हि हक़ आहे पोइ वॾो ॾुख थो थिए यकीन ॼाणो असां मुसलमाननि जो समाज माशरो दीनी तबिको दुनियादार तबिको ज़ुबान तां मुसलमान कोन था चऊं पोइ ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो शायदि साल ॾेढ अॻु जी ॻाल्हि आहे पंजाब में हिकिड़े पीर साहब खे कावड़ आई पंहिंजे मुरीदनि खे चई तव्हांखे मारण थो चाहियां खंजर खणी तलवार खणी चाकू खणी लॻभॻि काफ़ी सारा मुरीद मारे वेठा पर मुरीदनि जी सोच हुई जेकॾहिं साईं पंहिंजे हथनि सां मारे छॾे तॾहिं बि असांजो सौदो फ़ाइदे में आहे मूंखे तव्हां ॿुधायो इहा सोच हिन मुल्क में हिकु पीर जे लाइ आहे नबी करीम इस्लाम जी ॻाल्हि जे लाइ केतिरनि जी आहे अॼु ताईं केतिरा ॿुधा अथव त हदीस जे लाइ कटिजी आहे नबी करीम इस्लाम जी ॻाल्हि जे लाइ कटिजी आहे अव्वल त चो हिननि ज़मीननि खे खेॾे हिननि ज़हननि जी ज़मीननि खे खेॾे ही शयूं कढूं सहाबा किराम वारी सोच त जलसात सदाईं ॾियनि पिया अज़मत सहाबा दिफ़ाए सहाबा मोहब्बत सहाबा रज़ी अल्लाहु तआला अन्हुम अजमईन पर इन ॻाल्हि खां हिकिड़ी बि अॻिते बि वधो सहाबा जी सोच छा हुई नज़रियो छा हो एॾे केरु कोन थो वञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बतूं उल्फतूं दुनिया गाए थी उन ज़ात चयो छा केरु तवजो कोन थो ॾे बुखारी में छा आहे लिखियल मुस्लिम में छा अल्लाह जा बानो ओ सिडावल शहर जा लिखियल पढ़ियल जवानो हिननि ॻाल्हियुनि ते गौर कयो जिन सहाबा जी पैरवी जो हुक्म आहे फ़ैन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ तव्हां हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं तव्हां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारी वाट वठंदो
वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। रब तमा का तने दादी थी नो जने मोहम्मद करीम अलैहि सलाम जे सहाबा वारी वाट वठलो सहाबा जे देनन के पड़ी दिसूंदा सारी दुनिया का सारे समाज का सारे मुआशरे का सारी खल्क का मोहम्मद करीम अलैहि सलाम के आला समझदा हा उन्हें के प्यारो समझदा हा उन्हें काबू अगी गाल सॼी दुनिया जी चवणिन का ॻाल्हियुनि का अक़वाल का आसार का सब का वधीक उन्हनि जी सोच हूंदी ही सॼी दुनिया कूड़ थी सघे थी पर मोहम्मद करीम अलैहि सलाम जी ॻाल्हि कॾहिं बि कूड़ी कान थींदी। कदर कयो रसूलुल्लाह जी ॻाल्हि जो इताअत ते पौधा लो पहिरां ही सबक सिखदा हलो रब जो कुरान भी हो सबक दो रे वन नजमे ज़ा हवा मादल साहिबुकुम मा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। और दुनिया जा मुसलमानों और कंदा हलो जिंदगी गुजरी वई 30 साल 40 साल 50 साल राजन के मुतमैन कयो से राजन के खुश कयो से राजन जो भरम रखियो से राजन जी गाल वरती से राजन जी गाल जो एहतराम कयो से इब्तिदा में भी चई चुकम कल में पढ़वारो सब का घर परे आ मोहम्मद करीम अलैहि सलाम जी गाल का परे आ हालांकि ही उहा जाता जंहिंजी ॻाल्हि जो एॾो मक़ाम रब सी रुगो चवे हा बल्कि पहिरां जहाननि जो रब कसम कयो फरमी वन नजमे ज़ा हवा रब के कसम आ सितारे जो कसम खणी करे रब से अॻियां बयान फरमायो ओ अरब वारो ओ मोहम्मद करीम अलैहि सलाम जा हम ज़मानो तव्हां छा ॼाणो मां आसमान ता हिन ज़ात जी गवाही थो ॾियां हिन शान खे बयान थो कयां ही तो उहा ज़ात आ फरमाए मा दल साहिबुकुम व मा गवा मोहम्मद करीम अलैहि सलाम भटकिल नागे गुमराह नागे राहे रास का परे नागे अरे भटकिल की हूंदो राहे रास का परे की हूंदो ही तो उहा ज़ात आ फरमाए वा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। पूरे जहान में पूरी खल्क में पूरी मखलूक में ये मोहम्मद करीम अलैहि सलाम जो शाना हिंदी जुबान जो हिकड़ो जुमलो रब जे तरफों वा जॾहिं मल ॻाल्हाए वो खल्क में वाहिद ज़ात आ यकीन ॼाणियो हिन जे ज़ुबान जा कलिमात हक़ पर जे निंड में चवे से कलिमात में हक़न सुमदा पासो वराईंदा अधु निंड अधु सुजागी पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पासो वराइणी भी शरीयत आहे। पढ़ो इमाम नसाई जो किताब असनुल कुबरा किताबुन नुबूत बाब अल अलीयुल गफ्फार सैयदा आयशा सिद्दीक़ा फरमाईंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासो वराईंदा हा पासे वराइंदे ॾिसी हुयम त पाण दुआ पढ़दा हा ला इलाहा इल्लल्लाहुल वाहिदुल कहार रब्बुस समावाति वल अर्दि व मा बैनहुम अज़ीज़ुल गफ़ार। इन टाइम ते नबी करीम इस्लाम दुनिया के सामो या दुआ पेश कई शरीयत ठही वई जॾहिं पासो वरायो त ही दुआ पढ़ो ये खल्क में वाहिद ज़ात आ। से बुखारी पढ़ो किताब सलात पढ़ो तहज्जुद जो बयान पढ़ो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मुझे निंड लागे इन आई नयतना माने भला यनाम कल्बी औ सुमी पवा निंड कया पर बदो मुझे निंड हक़ आ मुझे निंड में शरीयत आ मुझे अखियूं बंदन पर मुझे दिल उन महल जागे पी ऐं कलिमात पाण करी मन केरी मल छा अॻियां हदीस लफ़्ज़न ते गौर कयूं था। हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ ले उथिया हाणे बिलाल ॾिसनि पिया पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत उथंदा हा पहिरियां वज़ू कंदा पोइ नमाज़ पढ़ंदा। अॼु सुणे बिलाल ॾिठो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू कयो ई कोन पाण उथिया अल्लाहु अकबर नमाज़ शुरू बिलाल के दिल में सोच आई छा जे लाइ पाण करीम वज़ू कोन कयो कॾहिं विसरी त कोन वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंसानियत में इंतहाई आला नफीस ऐं मिजाज खे ॼाणींदड़ हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाए और फरमाईंदा बिलाल ॾे ख़बर ही जो कुझु वज़ू कोन कयो इन ते बि सोचींदा जी या रसूल अल्लाह सल्लम वाकई इन चीज में सोचा पर घर में बिलाल और निंड में वञा तो मुझे वज़ू कोन थो टुटे छो त निंड कंदो आहे मुझे अखियूं बंद हूंदियूं आहिनि मुझे दिल जागदी आहे और निंड में भी ॾिसणो आहे। से बुखारी पढ़ो किताब अल इत्तिसाम बिल किताब व सुन्नह बाब ये चैप्टर अल इक्तिदा बि सुन्नह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आ हिन निंड सुता पिया निंड मां जागिया पाण फरमाईंदा जब फरिश्ता आया उन जूं ॻाल्हियूं ॿुधम उन्हनि खे ॾिठम बि सही हुया निंड कपड़ा अच्छा निंड में ॾिठम उन्हनि कचहरी ही कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मूं उन जी ॻाल्हि बि ॿुधी ही असांजे सरदार जी साथ था अले किथे असीं पिया
ओ जिंदगियूं खपी वियूं हुन जी ॻाल्हि जो दिफ़ा कंदे, हुन जी ॻाल्हि जो दिफ़ा कंदे, हुन जी ॻाल्हि खे खणी करे दर दर पहुचाईंदे। अरे ही ॻाल्हियूं दर दर पहुचायूं जंहिंजे हक़ हुजण में कोई शक ई कोन्हे। सहाबा किराम नसीम जाने पोइ पाण करीम जी ॻाल्हि ते एॾो वॾो यकीन आहे। बस जेको मोहम्मद करीम इस्लाम जे चपड़नि मां कलमो निकितो हक़ आहे। पढ़ो सुन नबी दाऊद किताब सलात बाबु इमामत निसा। जंग जो मैदान लगे पियो, मुसलमान निकता मदीने में, बोले मर्दन जे विच में हिकड़ी औरत भले पई। केरा? सैयदा उम्मे वरका। नबी करीम इस्लाम ॾिठो इन काफ़िले में उम्मे वरका भी शामिल। उम्मे वरका तू काॾे बि वञी? अर्ज़ करे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं जंग जे मैदान ते हलण थी चाहियां। छाजे ला? लअल्लाह यरज़ुकुनी अश-शहादा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे लाइ जो मुंहिंजी दिल में ख्वाहिश आहे मन जंग जे मैदान में हला शहीद थिया, मन मुंहिंजो रब मूंखे शहादत जो इनाम अता फरमाए। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान ते कलिमात तरी आया। वही इलाही सां ॻाल्हाइण वारे रसूलुल्लाह पंहिंजा चप चोरिया। पाण फरमाईंदा उम्मे वरका करनी फी बैतिकी, पंहिंजे घर वापस मोटी वञ। फइन्नल्लाह यरज़ुकुकी शहादा। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबानी गारंटी वठ, तू पंहिंजे घर वञ, रब तोखे घर वेठे शहादत जो दर्जो अता कंदो, रसी तोखे शहादत ॾींदो। हदीस लफ़्ज़नि ते अॻियां पढ़ो पोयां पढ़ो। सैयदा ईअं न चौकीदो थी सघे, कहिड़ी तरह थींदो? यकीनन न हुनजो ईमान आहे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जेको चयो सो हक़ आहे। जी बुखारी पढ़ो, किताबुल मगाज़ी पढ़ो, बाब ग़ज़वती बहर पढ़ो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबिया जे घर तरसिया, निंड कयूं, जाॻिया, खिलन कया। सैयदा पुछा जो साईं खिलो छो पिया? पाण फरमाइनि था उरिज़ा अलैया ग़ुज़ातम मिन उम्मती यग़ज़ून अलल बहर। पाण फरमाइनि था हाणे मूं निंड में ॾिठो मूंखे हिकिड़ी मुसलमाननि जी मुजाहिदनि जी जमात पेश कई हुई। ॾिठमि सामुंडी इलाइक़े ॾे काह पिया कनि। सैयदा जेका साम्हूं वेठी हुई, ईमान जो दौर हो, इख़लास जो दौर हो, अमल जो दौर हो, कदरदानी जो दौर हो, वफ़ाशारी जो दौर हो, वफ़ादारी जो दौर हो। इन दुनिया में रही आखिरत ले कमाइण वारा माण्हू हुया, ज़मीननि ते रही अर्शनि वारे रब खे राज़ी करण वारो जज़्बो हुयो। ज़ुबान ते हिन ख़ातून जे कलिमात तरी आया उदुल्लाह अन यजअलनी मिनहुम। नबी जा ज़रदार दुआ कयो अल्लाह मूंखे उन्हनि में शामिल करे। पाण फरमाए फइन्नके अंत मिनल अव्वलीन। उम्मे हराम शामिल छा? उन्हनि में पहिरीं शहीदा तूं आ। बस ॿुधऊं न पुछऊं साईं कॾहिं थींदो, की लॻंदो? यकीनन न हुननि खे ख़बर हुई इन एतमाद के बहाल करने की जरूरत है। बाकी जे असांजो एतमाद आहे उन्हनि जी ॻाल्हियुनि ते मरी मथो ॻाल्हियूं। दुख जी ॻाल्हि इहा अथव जो अॼु मुआशिरे में ॾींहं जो 12 बजे माण्हुनि खे चवंदे थो त हीउ सिज अथव, हीउ चमके बि थो, हीउ रोशनी बि करे थो। मूंखे तव्हां ॿुधायो केॾी बुरी ॻाल्हि आहे। आमतौर ते जेकॾहिं ॾिसे फिचराइब वारी ॻाल्हि आहे। ॾींहं तते 12 बजे माण्हुनि खे चए थो हीउ सिज अथव। हालत सां मुसलमाननि जी इहा अथव, पीरनि मां मुतमइन, मौलवियुनि मां मुतमइन, मुफ्तिन मां मुतमइन। अॼु हिन उम्मत खे सम्झाइणो थो पवे त रसूलुल्लाह मां मुतमइन थियो। ही ॻाल्हियूं वॾियूं दुख जूं अथव। अरे कलमे पढ़ण वारे खे चइजे थो त हिन ज़ात जो एहतराम कर, छो थो चवणो पवे अॼु कोन्हे रहियो। वञी करे ॾिसो खीली काल जा अंबार। सहाबा किराम छा एतमाद कयो? हिकिड़ी हदीस पढ़ी करे गुफ्तगू अॻिते ॾा खणी हलियो। हदीस जो किताब सही बुखारी किताबुन फिल इस्तिक़रा बाबुन इज़ा क़ाल। सागी हदीस मुस्नद अहमद में हदीस जाबिर में भरी पई हदीसन जे किताबन में किते मुख्तसर किते मुफस्सल। काले पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला जिन हदीस पढ़ी है, सीरत पढ़ी है, उन्हें खबर है त मदीने जो मिस्कीन तरीन माण्हू उन जो पीउ अब्दुल्ला ओद में शहीद थी। अज़ीम सहाबी शहीद थियण खां अॻु में पंहिंजे पुट खे वसियत करे जाबिर जी बाबा पुट जेकॾहिं शहीद थी वञा मूंखे कर्ज़ ॾाढो अथई, कर्ज़ लाहे ॾियां। ठीकु आहे बाबा कर्ज़ लाहे ॾियां। ही ॻाल्हियूं थियूं, नसीहतूं थियूं, पोड़ो पीउ शहीद थी वियो। हाणे जाबिर रज़ी अल्लाह ताला हुनखे कर्ज़ परेशान कयो, कर्ज़ परेशान कयो। हिकु ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आया। अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबो शहीद थी वियो, कर्ज़ ॾाढो छॾियो अथसि, आहे मुड़ का बि कान। जो ॾिसंदे किताब में पढ़ूं था हिकिड़ो नंढड़ो भाउ हुयो, चंद के वणो हा, ॿी काशे जाबिर जी कान हुई। पाण करीम इस्लाम खे चवण लॻो ॾाढो कर्ज़ आहे, मूं इनकम का कान्हे का। हदीस में जो नबी करीम इस्लाम जाबिर जे बाग में आया, वण ॾिठो वापसि आया। जाबिर घणो कर्ज़ कंहिंजो अथई?
हलकंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिलाने यहूदी जो अच्छा वाह असांजे सरदार जी सीरत को यकीन जाने हसी गाल बार बार मौजू ता हटियो दी वने असल जरूरत आ हिन सरदार जी सीरत पढ़ते जाबिर जहिड़ो फ़कीर माण्हू सादड़ो माण्हू मिस्कीन माण्हू हेड़े नबियनि जो सरदार आ सादगी आजिज़ी फ़कीरी पंहिंजनि सां मुहबत कलमे वारनि जो क़दर एतिरो बार भर में जाबिर हल त भला हलूं था यहूदी ॾे तुने कर्ज़ जे बारे में ॻाल्हायूंसि था सुझेव थोड़ो को सरदार जो वक्त जे हिकिड़े मिस्कीन खे चवे हल त हलूं था सरदार वो हुजे बि कहिड़ी यहूदी ये असांजे सरदार जी सीरत आहे जलसो सीरत नबी जो आहे ॿिनि अखरनि में सम्झो सोने रसूलुल्लाह जी सीरत अहिड़ी आहे पढ़ियूं था असीं त जा काफ़रनि में चयो त अहिड़ो सरदार न गुआयो न कोई सीरतूं पढ़ी पंहिंजे किताबनि में गवाहियूं ॾिनियूं राजनि जूं पढ़ियूंसीं पर अहिड़ो जवान ख़ल्क़ में आयो ई कोन्हे पाण हलिया जाबिर सां गॾु जाबिर हलूं था पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी वटि आया यहूदी हे जाबिर मिस्कीन आहे ग़रीब आहे हिन सां इहा रिआयत कर ही कर्ज़ ॾींदो पर एतिरी महिरबानी कर हिन सां रिआयत कर थोरो थोरो करे ॾींदो आहिस्ता आहिस्ता करे चुकाईंदो हदीस में ईंदो आहे यहूदी में गुरूर आयो तकबर आयो न न न कर्ज़ मूंखे हिन ई साल खपे का रिआयत कान्हे का गुंजाइश कोन्हे रहमतुल्लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर सां गॾु वापसि मोटिया वरी से जाबिर जे बाग में आया हदीस में तो टियों शख्स सुनो उमर बि गॾु आहे टई बाग में हलन पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बाग जे वणनि खे ॾिसनि पिया वणनि खे ॾिसी करे पाण फरमाईंदा जाबिर जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जाबिर वञी करे ने यहूदी खे चओ असांखे तुंहिंजी का बि रिआयत न खपे हिन ई साल तोखे कर्ज़ ॾींदासीं जाबिर चयो हैरान त थी वियुसि पर वियुसि वञी यहूदी खे चई आहे कुझु ॾींहं गुज़रिया खजूर लाथी से थोरी खजूर हुजे ही उहा ज़ात आहे जंहिंजे लाइ रब फरमाए थो पर वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हिकड़ा एड़ा बुंदा जेके आऊं तमा चवंदास ही बरकत वारा बरगुदीदा पर ही मुझे तुझे सरदार जी दाता जेके रब तो चवे मुझो रसूल रहमता मुझो रसूल बरकता अज रहमत वारो रसूल से ना जाबिर जे बाग में आयो हदीस में दे तो थोड़ी खजूर गड थिया नबी करीम सलाम वेठा वेठा पाण फरमाइंदा जाबिर जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर अकेले यहूदी के न जिन जिन जो तो ते करला सबनी के गड कर सबनी के कर्ज ॾींदो वञे हदीस में दे तो सब कर्जदार गड थिया जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु इन खजीमा ॾींदो पियो वञे सबनी कर्ज़नि जा कर्ज लगी विया सिना जाबिर फरमाइंदा खजी जे ढेर ॾे नज़र कयां होयो तो थोरड़ो पर अञा क़ाइम आहे हाणे बीठे नबी करीम सलाम फरमाइंदा जाबिर जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जाबिर जे नी पण आया हसे मुन्यापो कयो हो यहूदी ने उन्हें नी पाण सां गॾु हिते उमर भी हुयो हींअर उमर कोने को वनी करे उमर के या खुशखबरी दिया वनी करे उमर के इहो न्यापो दिया वनी करे उमर के बुधाया उन्हें यहूदी जो कर्ज लहियो कर्ज समूरा लही विया जाबिर फरमाए तो निकतो वा निकरी करे सोने उमर वट आयो वा उमर सां सलाम कलाम करे हाणे बुधाया पियो उमर नबी करीम अलैहिस्सलाम जे तरफों खबर खयो पियो अचा वो जेको उन्हें दी यहूदी सां कर्ज जो मामलो थियो हो नबी करीम अलैहिस्सलाम ने खे न्यापो कयो हो तोखे तुंहिंजो कर्ज मिली वेंदो जाबिर चवे तो हाणे तोखे ॿुधाइण आयो अॼु हो कर्ज लही वियो कर्ज ख़त्म थी वियो हाणे सोने उमर जुमला चया हदीसन जे किताबन लिखया रब से महफूज कराया दुनिया के अकीदो अमल मिलो तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी गाल ते की मनबो वा की वेसाह कबो वा की यकीन कबो वा की भरोसो कबो वा सुनो उमर फरमाए तो लक़द अलिमतु हीन मशाफीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युबारकन फीहा जाबिर बुधाइण छो आयो वा मुखे तो उन्ने दी ही पक थी वई हुई जरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम न्यापो कयो हो दिल में चयो हो जाबिर जा सब कर्ज लगी विया रसूलुल्लाह जी ज़ात उन्हें जी गाल में उन्हें नी बुधी उन्हें दी ही मुझे दिल चयो ता जाबिर जा सब कम सोला थी या अल्लाह जी वही सा गालण वाले हबीब जे गालायो वा ही अल्लाह जी तरफों अमर बीश इहादा वठूं पंज जहनन जो जाए टी सीढ़ी ते पौधा चढ़ पहिरा पीते ते चढ़ूं पहिरा तो पंहिंजो पान के जो मियां इन खोपड़ी में हिन दिल में
जेके भी वॾा वॾा बुतन जेके भी वॾियूं वॾियूं हस्तियूं जोसियतूं फिलाणो बि हक़ आहे फिलाणो बि हक़ आहे फिलाणो बि हक़ आहे उन सभिनी खे हेठि करे जो ख़ल्क़ में हक़ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आहे। ये कुरान ही चवे तो बीमार नुज़िल अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिर रब्बिहिम इन्ही ज़ात दे जेते जेको नाज़िल थियो हक़ आहे उथंदे वेहंदे घुमंदे फिरदे और जंहिंजी निंड में शरीयत आहे। ॿी ॻाल्हि उन खां पोइ टी ॻाल्हि आहे जॾहिं उहा ज़ात बि सभ खां अज़ीम आहे हुन ज़ात जूं ॻाल्हियूं बि सभ खां अज़ीम आहिनि। हाणे यार टियों वरी तोखे इहो कमु करणो पवंदो पुत इहो कर त उन सरदार जी नाफ़रमानी कान्हे करे। नाफ़रमानी त वॾी ॻाल्हि आहे नाफ़रमान त तबाह आहे पर अल्लाह जो क़ुरान फरमाए थो करे बि फरमाबरदारी पर दिल में रुगो ज़र्रे बराबर मुतमइन फरमाबरदारी बि करे चयो बि मञे ॻाल्हि बि वठे पर दिल में ज़र्रे बराबर न इहे नहीं हुजे हा उहा आसमाननि वारी सच्ची ज़ात जे थी रुगो ऐलान कोन्हे कसम घणी ऐलान आहे जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फ़ैसिले में एतिरी बि जुर्रत करे उन जो ईमान ई कोन्हे। फला रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा कदैत व युसल्लिमू तस्लीमा। हाय बिछड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु तुझे रब जो कसम जेके मानू तुझे फैसले के हरफ आखिर नदा समझन तुझे फैसले जे आएगा बाद में ही सरदारन जे सरदार जी इताअत जो हुक्म इताअत जो तो छा भल केहड़ी इताअत कयो ज़र्रे बराबर में तवा पंजे दिल में तंगी महसूस न कयो तवा चो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो फैसलो जन्नत वारी राह जन्नत वारी वाटा वो सॼी दुनिया हिकड़े पासे अखियूं तस्लीम कन न कन तस्लीम कन न कन ज़हन तस्लीम करे न करे खोपड़ी तस्लीम करे न करे पर जा ॻाल्हि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी या उहा ॻाल्हि हक़ आहे। मुस्नद अहमद हदीस अब्दुल्लाह बिन अब्बास सीरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज करे मोटिया मक्के में चौबोर थी वई को केड़ी खबर पियो करे को केड़ी खबर पियो करे उन्हें मक्के में चंद मुशरिकीन टोड़ींदा आया ओ अबू बकर दे तो खबर जेकन को मानू दावा करे हिकड़ी रात जा बल्कि हिकड़ी रात जे थोड़े हिस्से में दावा करे हितां खां वियो हां फलस्तीन पहुतो हां बैतुल मक़दस ॾिठो दम की दो लॻई जे यार वॾी अजीब ॻाल्हि आहे चवण वारे जो ॿियो केरु कोंदो चवे उहो ई थो चवे जेदा सुबुह शाम तूं गंदा जी यार जे उहो थो चवे ते हक़ ही उहा ज़ात आहे जंहिंजो हर कौल हक़ आहे जे मोमिन आयो ही तस्लीम करणो पवंदो। इन्नमा खान कौलल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना। क़यामत जे सुबुह ताईं रब ईमान वारनि जी निशानी दसी जॾहिं उन्हनि जे साम्हूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कई वेंदी हिकिड़ो ई जुमिलो ॿुधण लाइ ईंदो ॿुधोसीं मञोसीं वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। रब जो कुरान फरमाए तो थी न तो सके को मोमिन हुजे वरी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फैसले जे आए खां बाद में नबी करीम अलैहिस्सलाम जे ॻाल्हि जे अचण खां बाद में को ज़र्रे बराबर चवे आऊं बि ही थो चवां कलमो पढ़े हाणे हुन पंहिंजे वजूद ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम जी हाकिमियत जो ऐलान करे छॾियो आहे। सहाबाए किराम तव्हांखे सवेल बि नसीम असां वटि जलसा बि आहिनि प्रोग्राम बि आहिनि पर हुनजी सीरत मां छा सिखिया यकीन ॼाणो वॾो ॾुख थो थिए असांजी सियासत असांजी रियासत असांजा मामला असांजो दीन असांजो मज़हब असीं के मज़हब ते तनक़ीद तो कयूं था यार ही सहाबा खे कोन था मञूं असां केतिरो था मञूं कुरान ते चयो हिननि जे पोयां लॻो हिननि वारी सोच हिननि वारो फिकिर हिननि वारो नज़रियो असां मां कंहिं वरितो आहे सहाबा किराम सां जे मुहबत आहे त उनजे नज़रिए सां मुहबत हुजे ऐं इन नज़रिए सां मुहबत करणी पवंदी। कुरान चयो त हुनजे पोयां हलंदो नज़रियो इख्तियार कंदो पोइ तव्हांखे हिदायत मिले हुननि जी सीरत पढ़ूं था यकीन ॼाणो बुखा ॾुखा सुखा अहंजा सहंजा दर्दन सूरन पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि खे कोन छॾियो केॾियूं बि तकलीफ़ूं केॾियूं बि परेशानियूं हुजनि केॾी दुनिया सां थी थिए असांजे माशरे में घणा लिखिया पढ़िया अलाही हदीस आहे सही आहे बुखारी जी आहे मुस्लिम जी आहे
यार बोले साहब या गाल तो सही आ पर आऊं जन ता वापस आया ओए नशे के तस्लीम कोंदा कन ये दीन आ हदीसन दे गौर कयो किबार साहब सगुरा हो यकीन जानियो ब्या मामला तो पंजी जाए थे एडी तो सच्ची मोहब्बत हुई नबी करीम सल्लल्लाहु इन आयतन में आयो मफहूम सिगो जानियो कुर्बान पर नबी करीम सल्लल्लाहु जी गाल ते आंच न अचे भरया प्यार हदीस ने किताब में मोदा क्यों मिसाल भरया प्यार हदीस किताब सही बुखारी किताबुल मगाजी बाब कत्ल अबी राफे मशहूर तरीन हदीसा अबू राफे वडो मक्के में मदीने में एकड़ो यहूदी हुंदो हो नबी करीम इस्लाम जी शान में गुस्सादी कंदो हो फसादी हो बिगाड़ कंदो एड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो के राजो कने वनी करे खत्म करे चे आई वो आम मानू कोने सरदार एकड़े किले में महफूज आ हंजे चौधारी हिंजा सिपाही कर्नल मुशीर वजीर साहबा जो ईमान रसूलुल्लाह जे फरमा बरदारी में वो सच्चा ताबेदार हा नबी करीम इस्लाम जी इताअत गुजारी में दुश्मन जे खंजर हणे तीर हणे नेसो हणे जान जख्मन में चूरती जमीन ते दी करे ही उहे इताअत गुजारन जुबान में जुमला लिखता खुस्त व रब्बिल काबा अरे नुकसान छा जो काबे जे रब जो कसम कामयाब थी से मोहम्मद करीम अलैहि सलाम जे हुक्म ते अल्लाह जी राह में जान कुर्बान उहे कदरदान हर में केरवी दो कम के नो दुखियो आ हदीस में तो ही रसूलुल्लाह जी तालीम जो कदरा हिक न कई उठी पिया और करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी जी ड्यूटी हई एकड़ो साथी बगड़ा दिनो पालवर में तू भले वन पर छा चयो पालवर में यो कम करे मुखे जी बुधाए हदीस तवीला वो साहबी वर जो पोतम पूछी करे फिर काफिर के कत्ल करे रात जो ओने जे रहायशगाह में निकतम जे किले में महफूज जे जे तो वरी दिल में तसल्ली न दी इनते वार त कयम मोले कोन मो नबी करीम इस्लाम जी नल ड्यूटी पूरी थी ले कान दी जे तो वरी किले का बाहर इंतजार में आ ऐलान बुधा खबर पे वाकई मोवा तो पोए दामीदा जो सुबह जो टाइम जो ऐलान बुधा पर एकड़ी बी बगाले जे तो ने रात जे भज ट्रुक में मुजी टंग भजी पई पैर मुजो भजी पियो पर भगल पैर जे बावजूद बाहर बैठो सूर सतायो पर ही ड्यूटी आ ही इताअत गुजारी आ जे तो छा कम जो पंज मथ थे ते जो कपड़ो होयो पटको होयो चादर हुई उन्हें के लाथा उन्हें के फाड़े रीड़ू जूड़ू कहे रीड़ू करे अज पंज पैर के बधा पे पैर भगल आ ये टंग भगल टंग सा बैठो वा ऐलान जे इंतजार जो सुबह जो टाइम जो फजर जो करीब टाइम जो के ऐलान करने वाले ऐलान क्यों रात पाने वालो सरदार मार जियो जे तो ऐलान बुधी करे तसल्ली दी वाके मु ड्यूटी निभाई आ हाने हिता रवानो जोवा ही उम्मत के पैगाम आ मुसलमानन के पैगाम आ दुनियादारन के पैगाम आ ते नंढिन गालन ते नबी करीम इस्लाम के विसारे वेंदा आयो नबी करीम इस्लाम जी तालीम के विसारे वेंदा आयो ही अल्लाह जे दीन जो पैगाम आ कुरान जो पैगाम आ हे सहाबा जी सीरत आ हे जमात हदीस जो मनहजी पैगाम दुनिया जे सामो आ मोटो नबी करीम इस्लाम जी दात ना मोटो नबी करीम अलैहिस्सलाम ने गालनिंदा इए मोटो जी सहाबी मोटा होया फरमाया तो पैर में तकलीफ बा सूर बा पर हदीस से लफ्ज़न ते होर कयूंदा हुता वने पियो रुके पियो वने तो हकीम ने ना पैर बधण वाले ने ना तबीब ने ना सर्जन ने ना केडे कोन वनबो पहरा वनबो रसूलुल्लाह दा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इने भगल टंग सा नबी करीम अलैहिस्सलाम जे सामो आयो आ हर करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा जे का ड्यूटी दिनी हुई ड्यूटी निभाए आयो आ उन्हें काफिर जो मु खत्म करे छयो उन्हें के मु खना करे छयो नबी करीम इस्लाम वे जो करे पान फरमाइंदा टंग जो टंग भगल आ नबी करीम इस्लाम पंजो वक्त मुबारक कयो सब सूर लगी आ अल्लाह ताला तसा के चवा तम हिनन ते वारंदा के वर्ती आसा मबा पर केडो वडो ही इख्तिलाफ आ ही केडा वडा शहरन आबादियन घूर निंड सब को सुतो पियो फिरकन में गिरोहन में बाटिन में जमातन में जकड़ियो पियो आ इख्तिलाफन मानु चो इने जो तो कोई इनकार ही को दो करे सके अल्लाह इख्तिलाफ ए फिरको आ हर के जा पांजा दावा पांजा नजरिया तो असां वटि चाहे अदा आऊं जे फिरके दान मुझे ले मारे इमाम जी गाल हक्का मारे मुफ्ती साहब जी गाल हक्का मारे पीर साहब जी गाल हक्का पर 2 मिनटन का बोचे तो मुझे नबी करीम सलाम ना सच्ची मोहब्बत अल्लाह जे माने तो केड़ी मोहब्बत तो ने इख्तिलाफ में
थींदो आहे न सियासी इख्तिलाफ़ थियो 4 पार्टियूं थियूं हाणे ॾिसूं था कि इंतिखाब कंहिंजो थो करे अदा हिन फिलाणे वॾेर जो इंतिखाब कयो अदा मज़हबी इख्तिलाफ़ आहे हिन मामले मसइले ते पर ॻाल्हि सोचण जी आहे त हिन इंतिखाब कंहिंजो कयो नबी करीम इस्लाम जी हदीस जो पाक करीम इस्लाम जे फरमान जो न कि उम्मती जो ॾिसो नी समाजी माशरे में के माण्हू खे चओ अला जनाज़ा त रोज़ पढ़ींदो ॾे ख़बर सना पढ़ंदो आई हाओ बिया सना तो पढ़ा तो जनाज़े में पढ़ी आहे अच्छा नबी करीम इस्लाम करे पढ़ी आहे यार पाण करीम त कान्हे पढ़ी भला के सहाबी पढ़ी आहे सहाबी भी कान्हे पढ़ी वो पढ़ी तो पढ़ा पियो कॾहिं खां 50 साल का पोड़ो दी पढ़ा वरी मिनट में पूजा करे जनाज़े में अलहम्द शरीफ पढ़ी दो पढ़े ही को दो अड़े तो बुखारी शरीफ की हदीस आ नबी करीम इस्लाम पढ़ी आ सहाबा भी पढ़ी आ अंक तो पढ़ा भला यार न पढ़ दो है अज का पढ़ न यार अज का कौन पढ़ मारे मौली साहब झलियो आ यकीन जानियो अकल वारे ले इशारा का भी गालियों गौर कयो अज असा अगे जे चेहरे के ॾिसूं था अगे जी पार्टी के ॾिसूं था अगे आलिम के फादिल के ॾिसूं था केतिरा सामा मुसलमानन इख्तिलाफ जे टेम ते ज़हनन में अचे त नबी करीम इस्लाम जी तालीम छा गे अज हिन माशरे में समाज में जमात हदीस न को नहीं आ न को जो नजरियो न हुआ ये साहब रसूल वाले नक्शे कदम थे कुरान और सुन्नत वाली तालीम ते भी चलना यकीन जाने अल्लाह जे फजल और करम सा हिनन जलसन में हिनन प्रोग्रामन में असी बरमला ऐलान दा कयूं 6000 खां वधीक कुरान जो आयतूं हिकड़ी आयत आने जेका असां जे खिलाफ हुजे जलसे पूरे तरह का अग में रुजू कदा से हर आयत असां जो ईमान है हे बुखारी शरीफ जो हेडो किताब आ केर हिकड़ी हदीस आने ने वली साहब ही तमा जे मसलक जे खिलाफ आ कायनात जे रब जो कसम सही रिवायत होजे असी रुजू कर ले तैयार ही हुआ जमात को नजरियो नयो कोने का नहीं गाल कोने यार ई हई गाल का कयूं मोटो कुरान दा मोटो साहिब कुरान दा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब इख्तिलाफ सब मामला कुरान और हदीस से सब खत्म कर ई नहीं गाल केडी आसान गाल रब जे रसूल सा वफाऊं कयूं दुनिया जे मामलात के मुकद्दम सम ई आई त सहाबा जी बात हिकड़ो वाक्य पेश करे पंहिंजी गाल खत्म तो कया मुस्नद अहमद जे अंदर हदीस उम्मे सुलैम जी सीरीज में रिवायत तव्हांखे मिलदी मक्के जे पाक शहर में इख्तिलाफ थी इख्तिलाफ असां वटि आहिनि न पोइ असां मां जेका कुंड वटि वेठो आहे बस में बोले साहब असीं हिते ई सही जेकर तूं हिते ई सही आहे पोइ ॿुधा क़ुरान कहिड़े कम लाइ आयो तूं क़ुरान ॾे मोटी कोंदो नबी करीम इस्लाम छो आया उन्हनि जी हदीसनि जी छा हैसियत आहे सहाबा किराम जो ज़मानो आहे ॿिन अज़ीम सहाबिन में इख्तिलाफ थी पियो ऐं यकीन जानो साहबा त सब अज़ीम आ पर इल्म जे दुनिया जा ही अज़ीम नाला हज जेके मसले ते इख्तिलाफ थियो हिकड़े पासे सैयदना ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं ॿिए पासे सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला ॿई कदाम शख़्सियत सेना ज़ैद जो जेकर मकाम पढ़ चाहियो था यकीन जानियो खोड़ सारा मिसाल मिलता रहंदा फिलानो हेडो ज़हीनो फिलानो हेडो ज़हीनो फिलानो हेडो ज़हीन ज़ैद बिन साबित के रब एडी तो ज़हानत ॾिनी हुई हदीस किताब मुस्नद अब्द बिन हुमैद में सैयदना ज़ैद बिन साबित जी हदीस में मुख्तसर मुस्नद अहमद में हदीस घणन किताबन में हदीस मौजूद आ हिन मानू की इहा रब सीन के या कुव्वत हाफ़िज़ा ॾिनी आ जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मदीने में ख़ुतूत ईंदा ख़त ईंदा कदे केड़े मुल्क का कदे केड़े मुल्क का बाद खत एड़ा इंदा हा एड़न इलाकन का जेके सुरियानी बोली में हुंदा खत आयो सुरियानी बोली में इन खत जो जवाब लिखणो आ सुरियानी बोली में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिठो त मदीने में असहाब मजा सुरियानी बोली त कंहिंखे बि कान थी अचे पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ैद अर्ज़ कंदा जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैद तू या बोली सीख तू खत लिख तू खत पढ़ छाता समझो सुरियानी बोली लिखण ऐं पढ़ण हिकड़ी बोली है पूरी एतरी काबिलियत हुजे जो माण्हू पढ़ी भी वञे माण्हू लिखी भी वञे पर हदीस में तो सेना ज़ैद बिन साबित 18 ॾींहनि में घणा ॾींहं 18 ॾींहनि में अहिड़ी त बोली सिखियो आहे जो सुरियानी बोली जा खत पढ़े बि थो सुरियानी बोली में खत लिखे बि थो एॾो हिकिड़ो इल्मी मक़ाम आहे
सहाबा किराम ने ज़माने में वॾा किबार सहाबी हिन माण्हू जो रुजू था कनि। खोड़ मिसाल वो परे परे खां एडी क़ाबिलियत आहे हिकिड़े खिते मां ॿिए खिते में सहाबा किराम अचनि था सैयदना ज़ैद बिन साबित खां मसला मालूम करण लाइ। इमाम मालिक रहमहुल्लाह पंहिंजी मुता इमाम मालिक में किताबुल क़ज़ा में हिकिड़ो बाब क़ाइम कयो, बाबुन फ़ी अक़रा। हदीस आंदो सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ज़माने में शाम में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो। हिकिड़े मर्द हिकिड़ी औरत खे तलाक ॾिनो। ठीक है ॾिनई, हिकिड़ो महीनो गुज़रियो, ॿियो महीनो गुज़रियो, 3 महीने जे अंदर उहो मर्द वफ़ात करे वियो। हाणे हिकिड़ो मसइलो थियो, 3 महीने, छो त तलाक खां पोइ 3 महीना इद्दत जा। जेकॾहिं उहो माण्हू रुजू करणु चाहे त रुजू करे सघे थो, निकाह अञा क़ाइम आहे। जे 3 जेके कुरू सॼा वञनि था, पाक ॾींहं सॼा वञनि था, इन्हनि टिनी जे अंदरि जो रुजू जो मौक़ो मौजूदु आहे। हाणे हिकिड़ो सवाल पैदा थियो त हाणे इन फ़ौतशुदा माण्हू जे मीरास मां इन औरत खे मीरास मिले या न मिले। हिकिड़ा माण्हू चवण लॻा मीरास त मिलंदो, छो त अञा इद्दत जा ॾींहं हुया, इद्दत जा इख़्तितामी ॾींहं पे हलिया, अञा तुंहिंजे निकाह में हुई, रुजू जो मौक़ो हुयो। हिकिड़े माण्हू इहा ॻाल्हि कई, ॿियनि माण्हू त तलाक थी चुकी आहे, हीअ त रुजू जा ॾींहं इन लाइ रुकावट आहे त नओं निकाह न करे, वगरना ही जेको 3 महीनो हुयो, टियां जेके कुरू जा ॾींहं हुया, इहे त इख़्तिताम ते हुया। ये ज़ैद बिन साबित जी नसीहत आहे, शाम जो वाक़ियो आहे। ऐं शाम में केरु अमीर आहे? सैयदना मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु। उन अज़मत जो, उन मक़ाम जो मालिक आहे, जेके ख़ुदि किबार सहाबा चवंदा ही वॾो फ़क़ीह आहे, फ़क़ीहुल उम्मत आहे। हेॾे होॾे हर पासे खां मालूम कई, आख़िर कंहिं बि रहनुमाई न कई। फरमाईंदा हिकिड़ो माण्हू आहे जेको हिन सवाल जो जवाब ॾींदो, केरु? ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु। पाण ख़त लिखंदा, कासिद खे रवानो कंदा, ओ कासिदी ख़त खणी करे वञ, केॾां वञा? वञ सैयदना ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु ॾांहुं, उन खां वञी करे पुछा करे हिन सवाल जो जवाब चाहे। ही ज़ैद हुआ जेको 18 ॾींहनि में सुरियानी ॿोली सिखी वठे, ख़त लिखियो वञे, ख़त पढ़ियो वञे। ही ज़ैद बिन साबित हुआ जेको शरीयत जो कातिब आहे, क़ुरान जो कातिब आहे, मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो अलीम सहाबी आहे। जॾहिं जो जंहिंजी वफ़ात थी, इमाम याकूब बिन सुफियान अल फस्वी अल मारिफत व तारीख में लिखंदा, जॾहिं ज़ैद बिन साबित जी वफ़ात थी, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमायो, अॼु तव्हांखे हिकिड़ो ग़म आहे, पर मूंखे 2 ग़म आहिनि। तव्हांखे त ग़म इहो आहे त ज़ैद बिन साबित वफ़ात करे वियो आहे, पर मूंखे गॾोगॾु इहो बि ॾुख आहे, अॼु उम्मत खां अज़ीम इल्म रवानो थी वियो। हिन माण्हू खे जेका रब लियाकत ॾिनी हुई, इल्मियत ॾिनी हुई, अज़ीम आलिम हुया। तव्हांखे नसीब पिया न, हिकिड़े पासे ज़ैद बिन साबित, ॿिए पासे सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु। इल्म चाहे सी बुखारी पढ़ो, किताबुल इल्म पढ़ो, बाबु कौली सल्लम अल्लाहुम्मा अल्लिमुल किताब। ही उम्मत जो उहो आलिम आहे जंहिं जे इल्म जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं कयूं, अल्लाह हिन खे इल्म अता फरमा। ऐं यकीन ॼाणो हिन जी कमाल दर्जे जी मंज़िलती मर्तबत आहे, अल्लाह उहे एज़ाज़ ॾिना। सीरत पढ़ूं त बेमिसाल, हिकिड़े मिसाल ते गौर कयो। इमाम तबरानी रहमहुल्लाह अल मुअज्जमुल कबीर में, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास की अहादीस में, इमाम अहमद बिन हम्बल सहाबा किराम की फजीलत वाले किताब में फज़ाइल उस सहाबा में सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास की हदीस में हदीस आंदी कि वो अजीम इंसान ताबईन जिक्र कंदा जॾहिं वफ़ात कयूं दफन करण जे लाइ खयो पे वयासीं इन माण्हू जो जनाज़ो असांजे कुल्हे ते हुयो चवंदा त अहिड़ो मिसाल असां दुनिया में कोन ॾिठो केॾी महिल ॾिठोसीं हिकिड़े पखी जो आवाज़ पैदा थियो ॼण उॾामंदो अचे पियो ही नज़रूं कयूंसीं वाक़ई पखी आहे आसमान जी उभ मां लहे पियो सफ़ेद रंग जो पखी आहे पर ॾिठोसीं आयो अल्लाह जे अमर सां सिन अब्दुल्लाह बिन अब्बास जे कफ़न में लॻो वरी ॻोल्हियोसीं न साॼे नज़र आयो न खाॿे नज़र आयो कंहिं पासे को नज़र कोन आयो ॼण सम्झो अल्लाह जी रहमत हुई रहमत वारा फरिश्ता हुया जॾहिं हिन अज़ीम इंसान खे दफ़न करण पे विया त अल्लाह जा फरिश्ता हिन जे मयत सां गॾु पे हलिया हिकिड़े पासे ज़ैद बिन साबित आहे ॿिए पासे अब्दुल्लाह बिन अब्बास आहे रुगो सिजावल न सॼी उम्मत जा आलिम इकट्ठे कयो इन्हनि जो मुक़ाबलो कोन कंदा पोइ असीं छा कंदा आहियूं अहिड़े इख़्तिलाफ़ जे मौक़े ते
अलामे जाटी छाजी या कसरत छाजी या नालो कंहिंजो वा कुंगो कबीलो कंहिंजो वॾो वा हुन जो मदरसो वॾो हुन जी जामिया वॾी हुन जो नालो वॾो और मुसलमानों सहाबा किराम जी मोहब्बत रखण वालो मोटी अचो सहाबा किराम जन छा कयो बिन अदीब सहाबा जे इख्तिलाफ थी पिया हीअं चई पे सॻिया जी पाण था चऊं ही वॾो आलिम आ ही वॾो इमाम आ ही पुराणो मुसलमान आ हिन जो वॾो नालो आ ही कातिबे वही आ ही हाफ़िज़े क़ुरान आ ईअं कयूं कुझु न मुस्नद अहमद जालफान अचण वारो पूरो टोलो आयो चंद माण्हू गॾा सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे साम्हूं वेही विया चवण लॻा अब्दुल्ला ही तमाम फतवा ॾिनी आहे पर ॿुधी आया मुज़ैद बिन साबित जी फतवा इन जे बरअक्स आहे नबी करीम इस्लाम जे सहाबी ईअं कोन वराणियो त आऊं वॾो आलिम आहियां ईअं कोन फरमायो हू वॾो आलिम आहे फरमायो ॿुधो ॿुधो ज़ैद खे बि छॾियो मूंखे बि छॾियो गौर कयो तने बारे में रसूलुल्लाह जी फतवा छा आहे कुरान में जो इन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल जॾहिं इख्तिलाफ थे मसलन के मौलविन मुफ्तहिन मुजतहिदन इन्हनि न रब ऐं रब जे रसूल जी तालीम ॾे मोटायो सहाबा ऐन अमल करे ॾेखारियो सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइण लॻा ही जेका मूं फतवा ॾिनी आहे ही मुंहिंजी राय कान अथव ही नबी करीम इस्लाम जी फतवा आहे वञो सैयदा उम्मे सुलैम खां पुछा कयो उम्मे सुलैम वटि माण्हू आया सैयदा वाक़ई ही नबी करीम इस्लाम जी फतवा आहे पाण फरमाइनि जो हाउ आहे रुगो मूंखे इल्म कोन्हे अहिड़ो वाक़ियो सैयदा हफ्सा सलामुल्लाह जे ख़ालिद बिन सफिया सलामुल्लाह सां थियो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे लाइ ॿिया फतवा ॾिनी गौर कंदा हलो केॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि पर मसाइल जो हल छा था कनि इख्तिलाफ जो थी वञनि को वॾो मसइलो कोन्हे थी सघे थो पर हल की करे क़ुरानी हदीस के पुठिते उछले मौलवी मुफ्तिन के अॻियां रखिजे पंहिंजे नाले पंहिंजे यकीन ॼाणियो न हक़ीक़त ही अथव अहल हदीस जी दावत के जेकॾहिं केरु सम्झणु चाहे सफ़ा सवली आहे नन्नो इमाम नन्नो नज़रियो नन्नो मुफ्ती असां त चऊं ई कोन था बाबा असांजी मञो असांजे फलाणे अल्लामा खे मञो फलाणे फ़हामा खे मञो असां वटि ही वॾो मुहद्दिस अथव ही वॾो मुफ़स्सिर अथव ही वॾो नाले वारो अथव कुझु बि न आसान ॻाल्हि आहे मुसलमानो ज़हन ठाहियो दिलनि खे तसल्ली ॾियो ख़ल्क़ में मोहम्मद करीम इस्लाम जहिड़ो आहे ई कोन्हे हुन खां पोइ वरी मिंबर जे ॿिए ॾाके ते चलो इहो फ़ैसिलो ॾियो उहा ज़ात सभ खां आला त वरी इन जी ॻाल्हि बि सभ खां आला सॼी दुनिया ग़लत थी सघे थी पर ही ज़ात ग़लती खां पाक आहे पर जॾहिं ॿिए ॾाके ते चढ़ो इहो ॿियो नुक़्तो सम्झ में अचेव अॻियां टी ॻाल्हि आसान ई आहे सभिनी खे पोयां रखो नबी करीम इस्लाम जी तालीम खे अॻियां रखो जी नबी करीम इस्लाम जी तालीम हुजे पंहिंजे कारोबार ते पंहिंजी तिजारत ते पंहिंजे अक़ीदे ते पंहिंजी अमल ते पंहिंजी सियासत ते पंहिंजी रियासत ते तमाम तर उमूर ते नबी करीम इस्लाम जी तालीम खे नाफ़िल कयो कंहिंखां पुछण जी ज़रूरत ई कान्हे रब जो क़ुरानी गारंटी दे दो इन रस्ते ते अचो फक़द फाज़ फौज़न अज़ीमा हित कामयाब हुत कामयाब जहानन जे रब का ज़वाला मुझो तमाजो पालनहार परवरदिगार पिछड़े मोहम्मद करीम इस्लाम जी सच्ची मोहब्बत अता फरमाए सच्ची इताअत अता फरमाए इन ज़ात से एड़ो निभाइण की तौफीक दे दुख में भुख में अहज में सहज में हर जाए ते अकीदे को वठी करे अमल तई तमाम तर मामलात में इन ज़ात अक़दसी पैरवी कयूं इन जे कौल के हरफ आखिर समझो बकाया पंजी जिंदगी मोहम्मद करीम इस्लाम जी ताबेदारी ले वक़फ कयूं अल्लाह ताला मुके वाके मिलनी के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।